अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असां शिकारपुर जे भया हाउस ते मौजूदु आहियूं, जिते असां सां गॾु आहिनि हितां पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा प्रेसिडेंट ऐं तक जा MNA मीर आबिद ख़ान भयो साहिब जन। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, कोरोना जे हवाले सां बि डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी अवां जी ज़िम्मेवारी आहे पीपल्स पार्टी जे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां। हिन वक़्तु करंट छा सिचुएशन आहे ऐं अवां जा छा इंतज़ामात थियल आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त कोरोना जीअं स्टार्ट थियो उन महिल पहिरियों प्रोसेस इहो हो त उन्हनि माण्हुनि जी निशानदेही करणु। कुझु जेके कोरोना तव्हांखे ख़बर आहे ॿाहिरि मुल्क खां असां वटि ट्रांसफ़र थी आहे ईरान जे थ्रू, छो त चाइना बॉर्डर क्लोज़ हुयो, ऐं कुझु जेके माण्हू सऊदी अरब वियल हुया उन्हनि जे थ्रू उन्हनि खे ट्रैक डाउन कयोसीं, क्वारंटाइन कयोसीं। हाणे क्वारंटाइन टाइम पीरियड जेको आहे उहो तक़रीबन पूरो थी वियो आहे, ऐं जंहिं माण्हुनि खे क्वारंटाइन कयोसीं त तक़रीबन शिकारपुर जी पोज़ीशन इहा आहे त सभु नेगेटिव आया। हाणे हिन वक़्तु असां वटि को पॉज़िटिव केस शिकारपुर में हिन वक़्तु ताईं कोन्हे, अलाह जो शुक्र आहे। उमेदु कयूं था त अॻिते बि बहितर रहंदो। क्वारंटाइन जेके डेज़िग्नेटेड एरियाज़ हुया, हाणे असां सेकेंड फेज़ में आहियूं, ऐं आइसोलेशन वार्ड्स असां वटि मौजूदु आहिनि। तक़रीबन 250 माण्हू 300 माण्हुनि जो आइसोलेशन वार्ड्स आहिनि, जेतिरे माण्हुनि खे असां अकोमोडेट करे सघूं था। हिन वक़्तु इहा तयारी हली पई। अच्छा, त गवर्नमेंट ख़ुशूसन सिंध गवर्नमेंट जी वॾी जेको आहे सख़्ती आहे त अवां जेको आहे एहतियात कयो, मास्क पायो, हिक ॿिए खां परे रहो, हथ न मिलायो। जॾहिं त हिते अवां डिस्ट्रिक्ट जा इंचार्ज बि आहियो, अवां खे बि ॾिठो वियो आहे, बाक़ी माण्हुनि खे बि ॾिठो वियो आहे त उहे हथ बि मिलाइनि था, वेझो वेहनि बि था, मास्क बि नथा पाइनि, ऐं इन क़िस्म जो कोई बि एहतियात कोन था कनि। त पोइ बाक़ी माण्हू त इहो ठीकु चवनि था त माना इहा सिर्फ़ु प्रोपेगेंडा आहे ऐं हक़ीक़त न आहे। ॾिसो, हक़ीक़त कीअं न आहे। दुनिया में हिन वक़्तु 1 लख माण्हू खां मथे मरी चुको आहे। हिन वक़्तु 16 लख तक़रीबन माण्हू, 16.5 लख माण्हू हिन बीमारी में आहिनि। एहतियात मां पंहिंजे ज़ात जे हैसियत सां त बिल्कुलु एहतियात कयूं था। कुझु असांजे माण्हुनि खे अवेयरनेस जी बि कमी आहे। असां पाण बि कोशिशि कयूं था, हाईलाइट कयूं त हथ न मिलायो, एहतियात कयो, छो त ट्रांसफ़र करणु अगरि बंदि थींदो त इहो ई हिन वक़्तु इलाजु आहे, ॿियो को हिन त इलाजु हिन जो न आयो आहे। अवेयरनेस कैंपेन हलायूं बि अथा, पाण बि माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं था, दोस्तनि यारनि खे बि चऊं था त इन शइ जो एहतियात कनि। मास्क बिल्कुलु पाईंदा आहियूं, जिते पब्लिक गैदरिंग में वेंदा आहियूं मास्क पाईंदा आहियूं, या कोशिशि कंदा आहियूं हथ न मिलायूं। कल्ह मदीजी में प्रोग्राम थियो ऐं एतिरो सारो प्रोग्राम हुयो, अव्हांखे कोई मास्क पातल न हुयो, तव्हांखे त न हुयो, पर कंहिंखे बि कोन हुयो पातल, ऐं बिल्कुलु तव्हां क्लोज़ बि वेठा रहियो, कोई एहतियात नज़र न आहे। ऐं उन खां अॻु में बि प्रोग्राम तव्हांजे हाउस ते बि थिया आहिनि, पीपल्स पार्टी जा 1-2 जेके हाईलाइट थिया आहिनि, उन्हनि में बि कंहिंखे मास्क न हुयो। ॾिसो, असां वटि अवेयरनेस जो इशू आहे, बिल्कुलु आहे। असां पंहिंजे तौर ते कोशिशि कयूं था, पर कल्चरल इशू बि आहे असां वटि। असांजो कल्चर अहिड़ो आहे की माण्हुनि खे अदब एतिराम, अगरि हथ नथा ॾियो त तव्हां उहे बुरो फील करनि था। चऊं था, पर अगरि इंसान सम्झूं था अगरि उहो बुरो फील करे थो, सोशल एनिमल आहे इंसान, हुनखे उहो ख़्यालु करिणो पए थो। पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा अवां प्रेसिडेंट आहियो, ऐं बहसियत प्रेसिडेंट जे का ख़ासि सरगर्मी अवां जी पूरे ज़िले में नज़र नथी अचे। सिर्फ़ु तव्हां शहर ताईं त तव्हांजो एक्टिविटीज़ या पंहिंजे तक ताईं त नज़र अचनि थियूं, पर ओवरऑल माना डिस्ट्रिक्ट में तव्हांजी काई बि प्रोग्रेस नज़र नथी अचे, का एक्टिविटी। कहिड़े लिहाज़ सां एक्टिविटी तव्हां चओ पिया? हिन महिल बाक़ी पॉलिटिकल एक्टिविटीज़ त बंदि आहिनि कोरोना जे करे। सिर्फ़ु कोरोना वायरस जे टाइम पीरियड जी ॻाल्हि नथा कयूं, पर तव्हांजे सिदारत खां वठी हिन वक़्त ताईं जी ॻाल्हि कयूं। नॉर्मली जेको पार्टी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उहे बिल्कुलु कयूं पिया। शायदि हाईलाइट ओड़े तरीक़े सां न कंदा आहियूं, छो त हाईलाइट करण जो शौक़ु कोन्हे। बाक़ी बिल्कुलु पंहिंजे पार्टी जे वर्करनि सां, उन्हनि सां कनेक्टेड रहंदा आहियूं, उन्हनि वटि मीटिंग्स कंदा आहियूं, डिस्ट्रिक्ट जे हर तालुके में कंदा आहियूं मीटिंग्स। शायदि हाईलाइट जो शौक़ु न आहे, हिन जे करे। हाईलाइट जेको आहे उहा शइ पाण वरतो थी वेंदी आहे, का शादी आहे, गमी आहे, अवां डिस्ट्रिक्ट में हिकु ॿिए नंबर ते पार्टी वर्कर्स थोरे उहिदेदारनि जे तरफ़ां बि इहे कंप्लेंट्स ईंदियूं रहियूं आहिनि। जीअं कमारा ख़ानदान जे तरफ़ां आयूं आहिनि त उहे बि न फ़ोन अटेंड कंदा आहिनि, न रिस्पॉन्स ॾींदा आहिनि। अवां जे तरफ़ां
रेस्पॉन्स ॿियो त मिलण जी का शिकायत न आहे, पर फ़ोन अटेंड करण जी शिकायतूं पार्टी उहिदेदारनि खे बि आहिनि त साईं माना फ़ोन अटेंड बि न आहे। हाणे तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो जेको इशू थियो हुयो त बि मां पार्टी वारनि सां राब्ते में हुयुमि ऐं अलाह जो शुक्र आहे उहो इशूज़ नंढा वॾा थींदा आहिनि उहो सॉर्ट आउट कंदा आहियूं, कोशिशि त कंदा आहियूं पूरी त हुननि सां राब्ते में रहूं त कंप्लेंट्स थींदियूं आहिनि। कल्ह जेको प्रोग्राम थियो जेतोणीकि तालके गड़ियासीन जे उहिदेदारनि जी जेका ख़दशात हुया उहे ज़िले क़यादत सां हुया ऐं उन में जेका रज़ामंदी खां पोइ कल्ह पार्टी थी डिनर पार्टी, उन में को दुरानी ख़ानदान सां रिलेटेड कोई माण्हू जेको आहे नज़र न आयो उहिदेदार, हालांकि ॿुधण में इहो पियो अचे त उन्हनि जी बि ट्रैकड़ी हुई ठाक रहण में, त उन वाले तां तव्हां छा चवंदा? तव्हां पार्टी जे लिहाज़ सां चओ था या दुरानी ख़ानदान? पार्टी जो ॾिसो हे पार्टी जो इशूज़ हुया, कुझु वर्करनि जा तहफ़ुज़ात हुया, इहे ग़लतफ़हमियूं पैदा थींदियूं बि आहिनि, कुझु जेन्युइन इशूज़ बि हूंदा आहिनि। उन लिहाज़ सां पार्टी लीडरशिप मूंखे हुकुम कयो, मां पाण बि हिननि सां राब्ते में हुयुमि ऐं ख़ैर सां मसइलो हल थी वियो, ग़लतफ़हमियूं दूर थी वियूं। हिन में ज़रूरी न आहे सभिनीनि खे इन्वॉल्व थियणु खपे, जेके माण्हुनि जो इशू हुयो उहे गॾु वेठा। तालके उहो तक जो MPA आहे, तालके जो अॻ में मेन जेको आहे किरदारु आहे हुनजो, त उनजो उन पार्टी में न हुजणु, अंदरूनी इख़्तिलाफ़ात हुजण जी का न ख़बर त न आहे जेका इन सां ज़ाहिर थिए? न, मासां MPA साहिबु आगा सिराज ख़ान राब्ते में हुयो ऐं उन्हनि जी बि मर्ज़ी त पार्टी में जेके इख़्तिलाफ़ सना सुका हूंदा आहिनि उहे सॉर्ट आउट थियनि। उन्हनि मां पाण बि राब्तो कयो हिन ॻाल्हि ते त तव्हां हिनखे रिज़ॉल्व करायो इशू खे। कुझु अहिड़ियूं ख़बरूं बि ॿुधण में अचनि थियूं पियूं त कमारिया शेख ऐं भया गॾिजी करे ईंदड़ बलदियाती सेटअप में पंहिंजो ज़िले चेयरमैन आणींदा। भया, कमारिया, शेख, दुरानी न, भया शेख ऐं कमारिया। भया, शेख, कमारिया, दुरानी, कामरान ख़ान मर, मुइन ख़ान पौड़, मीरानी साहब, असां सभु हिकिड़े ई पार्टी जो हिसो आहियूं ऐं इंशाअल्लाह पार्टी जेको फ़ैसिलो कंदी उहो ई थींदो। भया ख़ानदान जा दुरानी ख़ानदान सां उहे गरमजोशी वारा तालुकात नज़र नथा अचनि जेकी हुअणु घुरिजनि पार्टी जे निस्बत सां बि ऐं हूअं बि। हा, असांजा आहिनि अलाह जो शुक्र आहे, आगा साहिब सां सुठा तालुकात आहिनि, अॻे बि रहिया आहिनि, अॻिते बि इनशाला रहंदा ऐं असां हिकिड़ी फैमिली ऐं पार्टी हिकिड़ी फैमिली आहे ऐं गॾिजी कमु कयूं पिया, इनशाला अॻिते बि गॾिजी कमु कंदासीं। बहसियत MNA अव्हांखे गवर्नमेंट केतिरी पघार महीने में ॾिए थी ऐं अलाउंसिस? कहिड़ी गवर्नमेंट न पघार ॾींदी आहे? बहसियत MNA जे अव्हांखे काई पघार न? ॾिसो, MNA खे गवर्नमेंट न ॾींदी आहे, MNA जेको प्रोगेटिव आहे जेको पार्लियामेंट उनखे उनजी सैलरी ॾींदी आहे ऐं उहो सभिनीनि खे इक्वली ॾींदी आहे। केतिरी तव्हांखे मिले थी? हर MNA खे बल्कि केतिरी मिले थी? मां चेक न कंदो आहे। अलाउंसिस वग़ैरह मां चेक न कंदो आहियां। अच्छा, उन खां पोइ जेका इहो MNA खे बहसियत MNA जे गवर्नमेंट तरक़ियाती बजट में सालाना केतिरो ॾींदी आहे? मुंहिंजे ख़्याल सां MNA खे त कोई तरक़ियाती बजट न मिलंदो आहे। अॻे मिलंदो हुयो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खां पोइ MNAs MPS फंड जेको अॻे हूंदो हुयो उहो शायदि ख़तमु थी वियो आहे, त हाणे त कोई डेवलपमेंट फंड न मिलंदो आहे। हींअर नथो मिले, अॻ में त मिलंदो हुयो। त अॻ में मां MNA न हुयुमि, फस्ट टाइम MNA थियो। ॿुधण में आयो आहे त माज़ी में जेको तव्हां पार्टी खे जेका टिकट जे लाइ एप्लीकेशन ॾिनी हुई उहा जेका आहे गड़ियासीन ऐं लखीअ ते मबनी NA जे तक जे लाइ बि तव्हांजी ख़्वाहिश हुई उते, त इन जो छा जेको आहे त तव्हांजी उते इंट्रस्टेड कहिड़ी आहे ऐं छो आहे? असल में असां टिकट ते MPS ते ॾिनी हुई ऐं असां पार्टी खे चयोसीं गड़ियासीन PS ते MPA जी टिकट्स लाइ असां अप्लाई कयोसीं त पार्टी खे रिक्वेस्ट कईसीं त असांखे ॾिनी वञे, पर उन खां अलावा जेकी बि पार्टी हुकुम कंदी असां उन सीट ते कंटेस्ट कंदासीं। न, जेतोणीकि ॿुधण में आयो त अव्हांजो वालिद मोहतरम मरहूम उते गड़ियासीन NA ते उथंदो रहियो आहे, त उन हवाले सां शायदि तव्हांजी इहा का इंट्रस्ट हुई? बिल्कुलु असांजी अॻे इंट्रस्ट हुई, पर पार्टी हुकुम कयो त तव्हां हिन सीट ते बीहो, त असां हुन सीट ते बीठासीं। अॻिते बि जिथे पार्टी हुकुम कंदी असां हुते बीहंदासीं। इलेक्शन वारनि शुरूआती ॾींहंनि गुज़रण खां पोइ कुझु शयूं इहे मंज़र ते आयूं हुयूं त कमारियनि खे हाराइण में जेको लूज़ भयनि जे हवाले सां जेको रोल प्ले कयो वियो उहो बि इफेक्ट रहियो कमारियनि खे हाराइण में, त उन हवाले सां रूमर्स काफ़ी रहंदा आहिनि,
माण्हू मुखालिफ़ पार्टी जे अंदरि असां ॿिनि भाइरनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदा, असां पार्टी वारनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदा, पर उहे इंशाल्लाह नाकाम थींदा। वॾी महिरबानी साईं तव्हांजी जो तव्हां सचाई न्यूज़ खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे पंहिंजे न्यूज़ चैनल ते वरितो। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।